कोटड़ी बैराज से पानी जी विकिरण में घटिताई कच्चे जा इलाइक़ा अञा ताईं पानी हेठि वबाई बीमारियों और पखड़जण लॻियूं। हैदराबाद रिपोर्ट फरीद शेख। सिंधु दरिया में कोटड़ी बैराज से पानी जी आमद में घटिताई जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल 24 कलाक दौरान पानी जे विकिरण में 25,000 क्यूसेक जी घटिताई रिकॉर्ड कई वई, जंहिंखां पोइ पानी जो विकिरो घटि थी 3,87,000 क्यूसेक ते अची वियो। अख़्तरनि ॿुधायो आहे त कोटड़ी बैराज ते पानी में घटिताई जे बावजूद विचोली ॿोॾि जी सूरतहाल बरक़रार आहे। ज़िले जामशोरे में कोटड़ी बैराज सां लाॻापियल कच्चे जे इलाइक़े में ॿोॾि जी पाणी केतिरनि ई ॻोठनि खे पंहिंजी लेट में आणे छॾियो आहे। मुसलसल ॿोॾि जो पाणी जमो थियण सबबि मुख़्तलिफ़ वबाई मर्ज़ पखड़जण लॻा आहिनि। ॿिए तरफ़ मुल्तान जे तहलके जलालपुर जे नूरजा पटबंद जी तामीर ऐं मुरमत मुकमल कई वई आहे। ॿोॾि सबबि बंद में पियल 1,250 फुट ड्रिगी घारे खे भरियो वियो आहे। पंजाब हुकूमत जे तर्जुमान मूजिब नूरजा पटबंद खे 3,450 फुट ताईं मज़बूत हिफ़ाज़ती बंद में तब्दील कयो वियो आहे। मोटरवे साइट ते हाफिज़वाला में 23,000 फुट डिस्ट्रीब्यूटरी ट्रैक ऐं चौथी वाट ते पंदड़ 283 फुट घारे जी तामीर ऐं मुरमत भी मुकमल कई वई आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ आपाशी वारे वज़ीर ऐं समूरी टीम खे शाबाशी ॾिनी। नारवाल जे तहलके शकरगढ़ में रावी दरिया में ॿोॾि जी विकिरे खे 1 महीनो गुज़री चुको आहे, पर 2 दर्जन खां वधीक ॻोठनि में ज़िंदगी मामूली ते नाहे अची सघी। होॾां ॿोॾि सबबि मुतासिर M5 मोटरवे 17 ॾींहं भी बंदि आहे। अख़्तरनि मूजिब मोटरवे जी बहाली चौधारी पाणी जी घटि थियण खां पोइ मुमकिन आहे।